How to cope with mind chatter or wandering mind. दिमाग़ जेको अजायूं सजायूं सोचूं कंदो आहे, हलंदो रहंदो आहे, उन सां कीअं मुंहुं ॾिजे। हिकिड़ी स्टडी थी हार्वर्ड में, जेका मां ॿियनि वीडियोज़ में ॿुधाई, त जेको वक़्तु जाॻियल रहूं था असां, उन में 47% असां अजायूं सजायूं ॿियूं ॻाल्हियूं सोचींदा आहियूं, उन ॻाल्हि जे बारे में न जेको कमु था कयूं, ईअं ज़हन असांजो हलंदो रहंदो आहे। कमु हिकिड़ो कयूं था, बग़ैर टिकट ॿियो सफ़र कंदा रहंदासीं असां। उन लाइ साइंस जे कुझु ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि। नंबर 1 जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, जंहिं सभिनी खे वधीक फ़ाइदो कयो आहे, ॾाढियूं स्टडीज़ आहिनि उन ते, उहा आहे माइंडफुलनेस। ध्यानु हाल में लॻाइजे। जिते वेठा आहियूं, जेको कमु कयूं था, उन में ध्यानु लॻायूं। माइंडफुलनेस जूं कई एक्सरसाइज़ आहिनि। हिकिड़ी एक्सरसाइज़ इहा बि आहे, पंहिंजे साह ते ध्यानु ॾियणु। वेही करे एकांत में आराम सां वॾो साह अंदरि खणिजे, आराम सां वॾो साह ॿाहिरि कढिजे, पर ध्यानु साह ॾे हुजे। कीअं साह अंदरि वञे थो, साह खे फील कजे। अंदरि नक मां कीअं वञे थो, पेट ताईं कीअं पहुचे थो पियो, वरी ॿाहिरि निकिरे त कीअं थो निकिरे। ध्यानु साह खणणु अंदरि ऐं ॿाहिरि करणु, उते ध्यानु रखिजे। हाणे छा ज़ाहिर आहे, असांजो ध्यानु वरी हटी वेंदो, वरी जे ॻाल्हि सोचूं था असां ज़हन में, वरी ओॾे हली वेंदो। पाण खे निंदण जी, पाण ते क्रिटिकल थियण जी ज़रूरत न आहे। पाण कीअं चयो, इहो त दिमाग़ जो कमु आहे, इहो त ओॾे मूंखे वठी वेंदो, मां हिनखे वरी वापसि वठी वरी साह ॾे ध्यानु आणिजे। हाणे इहो प्रेज़ेंट में जेको थी रहियो आहे, साह असां हाणे खणी रहिया आहियूं, असां हाणे ते ध्यानु था ॾियूं। अगरि तव्हां कमु था कयूं, असां को मानी था खाऊं, रोटी था खाऊं, असांजो ध्यानु ॿाहिरि वेंदो ध्यानु, पाण खे चइजे मोटी अचु, पलट तेरा ध्यानु किधर है। इहो हिकिड़ो फार्मूलो ठहियलु हुजे। जॾहिं बि असांजो ध्यानु हलियो वञे, पाण खे मुस्कुराए करे ज़हन में चइजे, पलट तेरा ध्यानु किधर है। काॾे तुंहिंजो ध्यानु थो वञे प्यारा, मोटी आहे हिते। वरी मोटी अचे, अगरि मानी था खाऊं, मानी में ख़्यालु कयो, मानी जो सवादु कीअं आहे, टेस्ट कीअं आहे, ख़ुशबू कीअं आहे। अगरि साह खणण जी एक्सरसाइज़ था कयूं, जेका ॿुधाईसीं, उते ध्यानु ॾिजे त साह कीअं अंदरि वञे थो, कीअं ॿाहिरि अचे थो। अगरि एकांत में चुप में वेठा आहियूं, ॿुधूं त ॿाहिरि कहिड़ो आवाज़ु थिए थो पियो, कोई पखियुनि जो आवाज़ थो अचे, को पाणी जो आवाज़ थो अचे, उन ध्यानु कयूं जेको हाणे थी रहियो आहे। त ध्यानु खे असां हाणे में आणियूं। ऐं साइंस ॾिसे थी, जेके माण्हू इहो माइंडफुलनेस कनि था, सेल्फ कंपेशन कनि था, पाण सां प्यारु कनि था पिया, पाण खे निंद न थिया, उन्हनि खे जेको आहे ख़ुशी बि घणी थी रहे। उहे जेको माइंड असांजो चैटर करे थो, उन सां मुक़ाबिलो बि करे सघनि था, ऐं उन माइंड चैटर ख़तमु थिए थी, उन सां सिहत बि असांजी वधीक सुठी थींदी, एज बि वधे थी। साइंस ॿुधायो आहे, बीमारियूं बि घटि थियनि थियूं उन जूं। इहो बि ॾिठो वियो त जेके माण्हू इहे माइंडफुलनेस एक्सरसाइज़ कनि था, प्रेज़ेंट में रहनि था पिया, या मेडिटेशन कनि था पिया, कंहिं मेडिटेशन रिट्रीट ते वञनि था पिया, त उन्हनि में जेको आहे टीलोमर, जेको असांजी सेल्स जी उमिरि वधाईंदो आहे, उहो बि जेको आहे वधीक थो थिए पियो। हाणे ईअं चइजे त जेको असां हिन वीडियो में ॿुधायोसीं, त जेको ज़हन जेको अजायो सजायो हले थो, उन खे ठीकु करण लाइ जेको मेन फार्मूलो आहे, उहो आहे त पंहिंजे ख़्यालनि ॾे ध्यानु ॾे माण्हू, ऐं जॾहिं ख़्याल परे वञनि था, उनखे वापसि वठी अचण लाइ उनखे नफ़रत न कजे, एक्सेप्ट कजे त भई इहे जेके आहिनि ख़्याल सभिनी खे हूंदा आहिनि, एक्सेप्ट कजे। जेको आहे ख़राबु आहे, सुठो आहे, बसि हिकिड़ो ख़्यालु आहे, इहो ख़्यालु आहे। उन सां फीलिंग्स जी अटैचमेंट न हुजे, डिफ्यूज़ करे फीलिंग्स खे। त जॾहिं ईअं कजे थो, इन फार्मूले सां काफ़ी माण्हू जेके माइंड चैटर खे, जेको दिमाग़ हेॾे होॾे वञे थो, उन सां सही मुक़ाबिलो करे सघनि था। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, हिनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, घणे में घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।